दोस्तों ॾिसो न तव्हां त रुंडो कीअं पंहिंजी भेण ते गवाही ॾियण जे चकर में फासी वियो त उन ते मूंखे शक आहे। हाणे इहा ॻाल्हि चाकर ख़ान जे ज़हन में वेझी वई आहे ऐं रुंडो तोड़े फिरी बि वियो। पोइ बि चाकर ख़ान हाणे कीअं बि करे हसीना बेगम खे भले साईं ते पत ॾियण जी पुरज़ोर कोशिशि कंदो, जंहिंमां हसीना हिचकिचाईंदी ऐं वल वकड़ ॾींदी। हसीना इन कसम खणण खां पहिरियां ई सोरठ खे बदनाम करण जी कोशिशि कंदी जीअं इहो मौज़ू ई चेंज थी वञे ऐं नओं मौज़ू अची वञे। हाणे को न को हू हिकु नओं तरीक़ो आज़माईंदी ऐं हू जाबर खे बि गुसो कंदी, इहो तूं रुंडे खे भड़कायो आहे मुंहिंजे ख़िलाफ़ु, ऐं इहा ॻाल्हि कंदी त अगरि मां पकड़ी वियुसि त तव्हांखे पकड़ाईंदुसि। तव्हां जेका गुनाह कया आहिनि जेका मूं गुनाह कया आहिनि उन्हनि में तव्हां सभु शरीक आहियो वग़ैरह वग़ैरह। जाबर पहिरियों चवंदो मां इहो कमु नाहे कयो, इहा कमु सभु माई तूं जान ऐं तूं असांखे फसाए थी, मुंहिंजे भाउ खे बि इस्तेमालु करे थी वग़ैरह वग़ैरह। ऐं होॾां रुंडे ते बि बाहि ॿारींदी इहा हसीना। रुंडो चवंदो मूं नाहे चयो, मूंखां ग़लती थी वई फलाण। हाणे इन्हनि जे लाइ पाण में इहे कुतियुनि वांगुरु विढ़ंदा ऐं जेका इन्हनि कमु कया आहिनि। दोस्तों अॼु जी अपडेट पुॻी पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। अगरि अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़।